रहीम एतरी जगह ते बैठा है इते मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शरीयत पढ़ाई वेंदी आहे। इते अल्लाह साईं जी रहमत नाज़िल थींदी आहे। इते दुरूद शरीफ पढ़ियो वेंदो आहे। इते क़ुरान जा हाफ़िज़ तैयार थींदा। इते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारिस तैयार थींदा। आलिम मोहम्मद मुस्तफ़ा जा वारिस हूंदा। असां रसूल अल्लाह जे वारसनि जे विच में बीठा आहियूं। एतिरी ख़ुशी थी थिए जो छा ॿुधायां। असां वाइदो न कंदा आहियूं, जॾहिं कंदा आहियूं त आख़िरी दम ताईं निभाईंदा आहियूं। लॻे इहे थो जो अॼु वाइदो करणो पवंदो, जो दुनिया में बि गॾु आहियूं त आख़िरत में बि गॾु हूंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जंहिंजी दुनिया मां जंहिंसां मोहबत वधीक हूंदी उहो क़यामत जे ॾींहुं हुन सां गॾु हूंदो ऐं गॾु बीहंदो। हिसाब किताब जे वक़्त बि टोलनि जी शक्ल में क़यामत जे ॾींहुं माण्हू हूंदा। धाड़ेल हिकिड़े पासे ते हूंदा, व्याज खोर हिकिड़े पासे ते हूंदा, आशिक़ रसूल हिकिड़े पासे ते हूंदा। दुनिया मञे या न मञे, तव्हांखे मां मञा थो, मुंहिंजो दिलि मञे थो। अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब आशिक़ रसूल आहे ऐं आशिक़ रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह बि आहे। असांजी ख़्वाहिश आहे जो असांखे अल्लाह साईं एतिरी ज़िंदगी ॾे जो असां पंहिंजे अखियुनि सां अल्लामा राशिद महमूद सुमरो खे पाकिस्तान जो सदर ॾिसणु चाहियूं। सरदार मौज़म अब्बासी साहब वज़ीर आला सिंध थींदो इंशाअल्लाह। हाणे त ॿई MNA ते बीठा आहिनि। हिकिड़ो वज़ीर दाख़िला थींदो, ॿियो वज़ीर ख़ारजा थींदो इंशाअल्लाह। मौज़म अब्बासी साहब एतिरो क़ाबिल माण्हू आहे जो मूंखे लॻे थो कश्मीर जो मसलो भी मौज़म अब्बासी साहब हल कंदो। माण्हू घेड़ो करण जा मास्टर हूंदा आहिनि, मौज़म अब्बासी साहब सुलह करण जो मास्टर आहे। हे सुलह करण वारो आहे। कुछ माण्हू चवंदा आहिनि सियासी ॻाल्हि में तव्हां मज़हबी ॻाल्हियूं न कंदा कयो, कुझु दोस्त मना कंदा आहिनि। पोइ मां चवंदो आहियां बाबा, अगरि मज़हब रसूल अल्लाह जे मज़हब खे सियासत खां परे करे छॾियऊं पोइ त असां हिटलर थी वेंदासीं, पोइ त चंगेज़ खान थी वेंदासीं, पोइ त सियासत वॾी ज़ालिम शइ थी वेंदी। हिन करे असांजो हर हाल में खुलफाए राशिदीन असांजा लीडर आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबूअत एंड थी वई, पोइ नबी न ईंदो, हुते नबूअत ख़तम। आख़िरी नबी ते नबूअत जो दरवाज़ो बंदि। हाणे मोहम्मद मुस्तफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आख़िरी रसूल आहे। हुन खां पोइ जेके आया हो असांजा रूहानी लीडर बि आहिनि, सियासी लीडर भी हैं। उन्होंने जो असांखे सबक हासिल करणो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रूहानी लीडर भी आहे, सियासी लीडर भी आहे। नारे तकबीर, हज़रत उमर फारूक अंग्रेज भी मुतासिर आहे। अल्लाह साईं कहिड़े क़िस्म जो शऊर ऐं अकल ऐं दबदबो ॾिनो हो, कीअं हलाईंदो हो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु निज़ाम कीअं हलाईंदा। रूहानी भी, करामत भी ऐं दुनियादारी भी। सियासी सियासतदान भी हुया ऐं अल्लाह जा वली भी हुया। हज़रत उस्मान गनी सियासतदान भी हुया ऐं सखी भी हुया, बिजनेसमैन भी हुया, वॾा अमीर भी हुया।
अल्लाह जा वली भी होया। हजरत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु आर्मी चीफ भी होया, चीफ जस्टिस भी होया, ऐं खलीफा भी होया, चीफ जस्टिस भी होया। टिनी खलीफन जे दौर में चीफ जस्टिस जो रोल हजरत अली अदा कंदा हा। चारई गॾु हुया। तॾहिं असांजे वॾनि छा फरमायो रोज़ घड़ी रहमतुल्लाह अलैह जो 4 यारनि जी यारी भी हिकिड़े क़िस्म जी सुन्नत आहे। असां सभिनी खे खपे जो असां सभु 3 यार चौथो पाण 4 यार हिन ते हलूं। हिन ते अगरि हलंदो तव्हां चूंडे करे हर माण्हू पसंदि करे शरीफ़ दिलेर बहादुर 3 दोस्त करे चौथो पाण हूंदो। 4 यारनि जी सुन्नत पूरी थींदी त केतिरी मज़बूती अची वेंदी। हाणे असां अॼु 4 यार मुकमल थी विया आहियूं। हिकिड़ो मां फ़क़ीर आहियां, मां पीर न आहियां। पीर मुंहिंजो वालिद आहे, मां सैयद आहियां पर फ़क़ीर आहियां। पीर त मनसब हूंदो आहे, पीर हो हूंदो आहे जेको गादी ते या कंहिं सिलसिले जो पेशवा हूंदो आहे, हो मुंहिंजो वालिद साहब आहे। मां न आहियां, मां सैयद आहियां, मुंहिंजो पुटु ज़रूर आहियां पीर साहब जो। हिकिड़ो मां आहियां, ॿियो मौलाना अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब आहे, टियों मुअज़्ज़म अब्बासी साहब आहे सरदार साहब, चौथों सैयद अहमद शाह साहब आहे। थी वई 4 यारनि जी यारी थी वई मुकमल। हाणे को दुख रहंदो, हाणे शैतान वसवसो विझंदो, हाणे को माण्हू मुक़ाबलो करण लाइ तयार आहे असां 4 यारनि सां। हाणे पैरवी कई न पूरी असां, हाणे खुलफाए राशिदीन जी सुन्नत पूरी कई आहे। असांखे तव्हांजी ख़ातिर, ख़ुदा जो कसम आहे, तव्हांजी ख़ातिर असांखे जेल वञण जो वॾो शौक़ु आहे। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे असां चारई तव्हांजी ख़ातिर जेल बि वञूं। हे ख़्वाहिश आहे तव्हांजी ख़ातिर, हक़ जी ख़ातिर असां जेल वेंदासीं त 10 हज, जीअं 10 हजनि जो सवाबु हिकिड़ी हज अकबर में हूंदो आहे त 10 हज अकबर जो सवाबु मज़लूम माण्हुनि जे हक़ में अगर माण्हू जेल काटे अचे तो ओतिरो सवाबु थींदो। असांखे ख़बर आहे सॼे सिंध में वाठा ऐं दहशतगर्द असां मां परेशान थी चुका आहिनि। हाणे खां साज़िशूं तयारु थियण लॻूं आहिनि, साज़िशूं तयारु थियनि थियूं जो हिननि खे कीअं मारियो वञे या जेल में हिननि खे बंदि कयो वञे। असां तयारु आहियूं, असां त तयारु आहियूं जेल तव्हां लाइ, जेल वञण लाइ। हिननि खे ख़बर न आहे असां त डिॼण वारा न आहियूं, अल्लाह जो शुक्र आहे। डिॼंदो चोर आहे। असां जो मिशन आहे जो असां सिंध में इनकलाब बैलेट पेपर जे ज़रिए, हाणे जंगनि जो दौर न आहे, कंहिंखे गोली मारण जो दौर न आहे, हाणे फतह करण तोप गोला बारूद जो दौर न आहे, बैलेट पेपर जो दौर आहे। ऐं हिते अलामा साहब वॾी लीड सां कामयाब थिए थो पंहिंजे इलाइक़े शिकारपुर वारे एरिया में, MLA थिए थो, एडवांस मुबारक। हाणे क़ौमी असेंबली में ज़लज़लो ईंदो, ठग सियासतदान या त बीमार थी पवंदा या असेंबली में अचण ई छॾे ॾींदा। अब्बासी साहब भी MLA एडवांस मुबारक ॾियूं। तव्हां सभु मिली करे कामयाब कराईंदव न। इंशाअल्लाह ताला हाणे असां हे जेकी जोड़ी ठाही आहे 4 यारनि जी, असां हर शइ में सलाह मशवरे सां हलंदासीं। तव्हांजे ख़ातिर भरपूर जिहाद अकबर कंदासीं। सैलाब जे ॾींहंनि में मूंखे मरहूम अब्दुल सत्तार ईदी रहमतुल्लाह अलैह तमामु वणंदो आहे। सॼी ज़िंदगी ख़िदमत ख़ल्क़ कई। मूंखे कंहिं ॿुधायो साईं अहमद शाह साहब खे हिन इलाइक़े में ईदी चयो वेंदो आहे। मुंहिंजो दिलि एतिरो ख़ुशि थियो जो साईं खे हिते ईदी चयो वेंदो आहे, मतिलबु साईं तव्हांजी ख़िदमत कंदो आहे, सैलाब जे ॾींहंनि में बि ख़िदमत कई। हिन करे हिते मूंखे वॾी ख़ुशी महसूसु थिए थी। मूंखे यकीन आहे तव्हां सितारे जे निशान खे कामयाब कंदो ऐं ये जंग हे जिहाद अकबर में असां ऐं तव्हां कामयाब थींदासीं ऐं उम्मत जी ख़िदमत जो दौर शुरू थींदो। ज़ालिमनि खे
ज़ालिमन खे सियासी तलवार हिन करे चवां थो, असल तलवार चवंदुमि त हुननि ताईं जॾहिं ॻाल्हि वेंदी त मुट न निकिरी वई। माफ़ कजो, मां को ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु न कयो, मुट खे पेशाब चवां या मुट चवां, किथे थोरो लफ़्ज़ आहे। हलो आसान लफ़्ज़ को चवां, मता दुश्मननि जा टिट न निकिरी पवनि। हे बदखलाक़ी न आहे? अच्छा हलो टियों लफ़्ज़ को चवां, मता बेहोश न थी पवनि। हे सही आहे। हलो बुढ़ी मरी न वञनि, बुढ़ी बि हो अलग अलग जैन ते वेंदा आहिनि, शहीदनि जा किस्सा ॿुधाईंदा आहिनि। हिननि खां तव्हां पंहिंजे दोस्तनि खे चओ जॾहिं अचनि वोट वठण लाइ, हिननि खे चओ साईं तव्हांजे ख़ानदान मां घणा शहीद थिया। हे जवाब न ॾेई सघंदा, भॼी वेंदा। हाणे मां मुझे दिल चाहे तो मां सॼी राति तव्हां सां कचहरी कयां, तव्हांखे ख़ुशि कयां, तव्हांजो दुख दर्द हिन में ख़त्म थिए। ॻाल्हियुनि में बि दुख दर्द ख़त्म थींदो आहे, पर ॿी जॻहि ते बि माण्हू इंतज़ारु था कनि। असां तव्हांखे जीअं इंतज़ारु करायो आहे, ॿिया बि इलाही महिमान इंतज़ारु था कनि। देर जी माज़रत ऐं इंशाअल्लाह ताला मिलंदा रहंदासीं। हिन मदरसे में मुंहिंजो अचण वञण लगातार रहंदो इंशाअल्लाह ताला। मौदम साहब बि पंहिंजो हिते उताक ठाहे थो लाड़काणी वारे रोड ते। असां मिली करे तव्हांजी ख़िदमत कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।